माया किशोर स्वर्ण इसरानी चेटीचंड पर्व का पेरी घणई युवाउनि एक साथ कयो आहे रक्तदान। रक्तदान जे मौके ते भगवान झूलेलाल ॾिनो आहे उन्हनि खे आशीर्वाद। पूरी ख़बर लाइ तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। चेटीचंड पर्व का पेरी अरिड़हं सिंधियुनि युवाउनि स्वामी लीलाशाह महाराज जी शिक्षाउनि खे आत्मसात कंदे उत्साह सां गॾु कयो मानव हित में रक्तदान। मथुरा में पूज्य सिंधी जनरल पंचायत जे द्वारा सिंधी उत्सव पखवाड़ो मनायो वियो आहे। हिन कड़ीअ में पंचायत द्वारा हाईवे मथुरा जे स्थित लाइफ केयर चैरिटेबल ब्लड बैंक में रक्तदान शिविर आयोजित कयो वियो। हिन में सहयोगी कोकल भाटिया जे प्रयास सां हिकु नंढे ॿार खे भगवान झूलेलाल जी वेशभूषा पाराए करे हुन खां केक कटाराए कार्यक्रम जी शुरूआत कई वई। रक्तदान शिविर जा मुख्य संयोजक चंदन लाल आडवानी, संयोजक किशोर इसरानी, जितेंद्र लालवानी, सुदामा खत्री जे प्रेरित करण ते अरिड़हं युवाउनि स्वेच्छा सां रक्तदान कयो। स्वामी लीलाशाह जी महाराज जी प्रेरक शिक्षाउनि खे व्यवहार रूप ॾियण जी कोशिश कई। हिननि युवाउनि हिननि में युवतियुनि ऐं महिलाउनि जी भागीदारी भी घणई उल्लेखनीय रही। रक्तदान करण वारनि खे आशीर्वाद ॾींदे भगवान झूलेलाल जा हर सीन सभिनि खे सुहिणा सुहिणा लॻिया। ईअं पिए लॻियो जीअं स्वयं भगवान झूलेलाल सभिनि रक्तदाताउनि खे आशीर्वाद ॾियण आयल आहिनि। रक्तदान जे दौरान भगवान झूलेलाल जी वेशभूषा में हिकु ॿार सभिनि जो आकर्षण वधायो, सभिनि जो उत्साह वधायो ऐं हिन प्रकार सां ही रक्तदान शिविर भगवान झूलेलाल जे सानिध्य में भी संपन्न थियो ऐं हिन रौनकुनि खां सभिनि लाभ वरितो। रक्तदान खां पोइ रक्तदान करण वारनि युवक ऐं युवतियुनि खे सम्मानित भी कयो वियो। पूज्य सिंधी जनरल पंचायत के तत्वाधान में जो युवक और युवतियों और महिलाओं ने जो रक्तदान किया है, तो उन रक्तदान करने वाले रक्तदाताओं को भी यहाँ पर सम्मानित किया जा रहा है और प्रशस्ति पत्र देकर और उपहार स्वरूप उनको गिफ्ट देकर जो है यहाँ पर सम्मानित किया जा रहा है। और इस तरीके से सबका उत्साहवर्धन करने के लिए यहाँ पर पूज्य सिंधी जनरल पंचायत के पदाधिकारी और पूरे रक्तदान शिविर के जो संयोजक मंडल है वो सब यहाँ पर उपस्थित होकर सभी का उत्साह बढ़ा रहे हैं।